गुलाम रसूल महर साहब, मुझो राणो, मुझे वडो रफ़ी जरवार साहब, जमाली साहब ऐं सालम ज़रदारी साहब। इंतज़ार छलगरी जी ते कमी महसूस थी रही है। वो जिते हूंदो ज़रूर मुझो आवाज़ ॿुधंदो जो डायरेक्ट लाइव हले पई। ऐं आयल सभिनी ज़िलनि जा सदर साहिब, डिवीज़न जा सदर साहिब, यूनिटन जा सदर साहिब, अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जाली मदद अदा या हिकिड़ी सादगी तकरीर रखी वई आहे मरकज़ जी। इंशाअल्लाह असांखे ॾाढो ॾुख थियो। असां खां कुझु शयूं त साईं जमाली जी घरवारी ऐं ठठे खां नंगियल खां अचड़े थर जो हीरो अॼु असां खां जुदा आहे। इन करे असां सादगी तकरीर रखी आहे। उन करे वधीक टाइम कोन वठंदुसि। इंशाअल्लाह सिंध जी वकी कमेटी थींदी, हुते सोडो राणो खे छा ॿुधाईंदो। ऐं घाटकी में ग़रीब साईं वारनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो ऐं दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो। इहो मुंहिंजे सखर जे दोस्त खे आवाज़ हुजे, टंडे मोहम्मद खान जे दोस्त सठीअ साहिब खे ॿुधाइणु चाहियां थो। तव्हां ऐं असां अॼु इन स्टेज ते तव्हांजो ऐं असांजो 1.25 लख गोदड़ीअ जो सरबराह गुलाम रसूल महर आहे। गुलाम रसूल जिते सॾु कंदो, जमाली जिते सॾु कंदो, निज़ामानी साहिब जिते सॾु कंदो, रफ़ी जरवार कंदो, रतन सिंह जो उन्हनि जो पगर वेंदो, असांजो रख वेंदो। पटेल जिंदाबाद, उस्ताद जिंदाबाद।